इंसान ज़रा सोच तुझी सोच छा फलाणी साहिरो शरकत जो उम्र भर पियो यादि कंदो फलाणा तो हिकु ॿारी मुंहिंजी ज़मीन जी खणी त ॾेखार कीअं तो तुंहिंजा बुछड़ा हाल करियां यार मुंहिंजी ज़ाती रक़म आहे हिकु रुपयो न छॾियांसि घटि वधि करे त रन रोले छॾियांसि ऐं बसि हाणे जेको ॿियो बंगलो ठारायो आहे सम्झ 100 साल केॾां कोन विया तुंहिंजी दुआ खपे एॾी हिमत आहे जो नसुल रोले छॾियांसि रोज़ अहिड़ा लफ़्ज़ केतिरनि गुरूर तकबर कंदड़ जे चपनि ते ॿुधूं था पर कॾहिं कॾहिं ज़मीन जे क़बरनि जा पर खुलनि था उहे लालची अखियुनि में तारनि जी जाइ कलर जी मिटी मिले थी ॾंदनि सां लज़ीज़ खाधनि जा चस्का वठंदड़ ॾंद बिना गोश्त ई मिटीअ में उन ॾंदनि विच में सुकल आॾा मिलनि था पर इंसान लालची तकबर में भरियल आहे ख़ुदा जी धरतीअ ते असां सभु हारी आहियूं को बि मालिक न आहे थियो गुरूर न करियो ऐं हिन वक़्तु जंहिं जाइ ते वेही ही सेटूं पिया पढ़ो 100 साल खां पोइ थोरो स्वर करियो उन जॻह जा मालिक ॿिया हूंदा गुरूर बि हिन हॾनि जे ढांचे जे करे अथऊं ऐं पैदाश पलीत कतरे मथिया जिन में बदबू खणी हलंदड़ इंसान ज़रा सोच नफ़रतूं वेसारे महबतूं पखेरियो ख़बर मिटीअ जे रन जे गुरूर सां छा करण वारी आहे सभु तौबा कयो रब करीम महिरबान आहे ऐं माफ़ीअ खे पसंदि कंदड़ आहे रब पाक जी ज़ात वॾी आहे शाल ख़ुदा असां सभिनी खे माफ़ करे ऐं सही रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं पापनि जी सां ज़िक्र ज़िकार नमाज़ तिलावत जी तौफ़ीक़ ॾिए आमीन या रब्बिल आलमीन तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल मौजूद इनखे सब्सक्राइब करियो ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दबायो